कोई भी वेजो को नहीं दई, कोई भी वेजो को नहीं दई। छड़ो उन्वान जेकरे हिक ते नजर करे हलाल जा फायदा इन उन्वान के वठंदे त लाइ काथे पहुचंदे, हराम जा नुक़सान इन उन्वान के वठंदे त लाइ काथे पहुचंदा। पर असां कम सजो उबतार था क्यों, हालांकि आशिक भी रसूलुल्लाह जा सदायूं था, कलमो भी नबी से ते पढ़ूं था। एकड़े अल्लाह वारे बुजुर्ग सगोरे अजीब जुमला लिखया। वरडो मां तवा के ब वचन बुधाया, एक कुरान पाक बच्चन के पढ़ायो, बियो हराम को बचायो। नौजवान के वचन बुधायो तो जेकरे सब कम पांजा आसान कराइण चाहो था तो पीउ माउ जे कदमन ते किरो, सबई तहां मसइला आसान। बियो भी वचन एकड़ो बुधायो तो वञाव जेको आम मुसलमानन में हुंदो आ। साईं बीमारी घर करे वैया, बीमारी नथी छड़े, यो मां वाइदन में वजन बुधाइंदो तो रहम न के मुसलमान के समझ में अची वने। असां डिठो बैंकियूं पैसन जो भरला हुंदियूं, वाड़ा मेहन सां भरियल हुंदा, दुकान सेंटरन जाओ ये लाइन में हुंदा। ओड़े पाड़े में को गरीब मरंदो पर उन सां 5 रुपया बाह बेली थियण जे लाइ तैयार न हुंदा। हाँ वासे हथियूं सोचींदासे तो अञा थोड़ी तकलीफ़ वधेस, इहो सिधो न पो थे। में भली बीठी थसे, बकरी भली बीठी थसे, माल भलो बीठो थसे, भले कुछ अञा जकड़जे त पो पाणे सॾे ॾींदो। ओ बाबा साईं पंहिंजे पेट जे करे ॿिए जे माल में दीद न विझ, मतां हुन को अॻ में तू न जकड़जी वञे। हुन जे पकड़न में देर न हूंदी आ, हुन जे छॾण में भी देर न हूंदी आ। ओ मुसलमान ओ ॿियो भी तव्हां के नुस्ख़ो ॿुधायूं थो वञा, जेको हर मुसलमान वेचारो दां कंदो आ। या दां त घर में बीमारन जो घेरो आ, नंढो ॿार तो ॼमे सो भी बीमार, वडो भी बीमार, जवान भी बीमार, पुट भी बीमार, घरवारी भी बीमार। साईं बीमार मो कियां जान छड़ाइजे, उन जे लिहाज़ सां मां हिकिड़ो वाक़ियो तो ॿुधाए वञा। मां पाण हिकिड़े आलिम सगोरे जी किल्प ॿुधी, वडन वडन आलमन सगोरन जा वाइज़ ॿुधंदा आहियूं जी असांजी भी इस्लाह थे। असां भी त तालिब इल्म आहियूं न, असां भी त शागिर्द आहियूं न, असां को भी कमियूं कोताहियूं थींदियूं, इस्लाह वडन खां कराईंदासीं। वडन जाडो गोडा भनी सबक वठंदा आहियूं अञा ताईं। हिन उमिरि ताईं भी मां पंहिंजे उस्ताद मोहतरम हज़रत साईं मीर मोहम्मद मीर अकवाल खां जॾहिं सफ़र में गॾु हूंदा आहियूं, पोइ जेसि ताईं वेंदा आहियूं तेसि ताईं मसइला पुछा कंदो आहे, साईं हे ॿुधायो, हे ॿुधायो, हे ॿुधायो। पोइ कॾहिं कॾहिं साईं चवंदा छोरा जेको पढ़ाए मां उहो विसरी वियो। उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद लिखियल आहे त सामीअ ताईं इल्म पढ़ंदा रहो। सामीअ ताईं इल्म, मूंखे इहो लफ़्ज़ जॾहिं यादि ईंदो आहे, मूंखे उहो हिकिड़ो बुज़ुर्ग असांजे पाड़े जो यादि थो अचे। ऑफिसर थियो जॾहिं रिटायर ऑफिसर थियण खां बाद में कंहिं चयसि यार हीअ उमिरि भला होॾे गुज़ारी थी त हाणे वरी हीअ उमिरि हेॾे गुज़ार। रिटायर थियण खां पोइ फारसी शुरू कयईं। 8-9 साल पढ़ियो, मां अखियुनि सां ॾिठो, उनखे दिस्तार कराई, दिस्तार बंदी करे आलम थियो। हाँ मुंद न थई बाबा, छड़ो तो इश्क ऐं दिल मोहब्बत, मुंद न थई। उन मदरसे में पढ़ायो। पोइ मां उन को पुछा कंदो, असांजो घाटो मां जाजा ॾे ख़बर चे पैसो अॻे घणो हो, सुकून हाणे घणो। पैसो अॻे घणो हो पर सुकून हाणे जेका भी पेंशन मिलंदी आहे न, मां उहा न खाईंदो आहियां। चवंदो आहियां वञी पुटनि खे वञी खाओ, इहो मां गंजु खाधो। हाणे जेका मदरसे वारी पघार आहिनि इहे मूंखे 2-3 रुपया ॾियो, कुझु त आंड्रो ठारियूं वञा, कुझु त रूह खे राहत वठायूं वञा। चयो जेके क़ुरान पाक वारा पैसरा मिलंदा आहिनि, मानी भी मदरसे में खावां, बसि उहो राति रहण घड़ी घर वेंदो आहे, न त सॼो ॾींहुं मदरसो। पोइ हाणे ख़बर पई आहे त असली ज़िंदगी त हिन यार सां जेका गॾु गुज़रे थी उहा आहे। असली घड़ियूं त उहे आहिनि जेके हिन दिलबर सां गुज़रनि थियूं। रिटायर थियण खां पोइ आलिम थियण का सवली ॻाल्हि आहे?
अल्लाह सही शल तवां के रब करीम शल तवां के रो ज़ौक़ ऐं शौक़ नसीब करे आमीन चो। मां उन बुजुर्ग जी अजीब किल्प बुधी पंजाब जे धरती जो वाक़ियो पो बयान करे। मां पाण पढ़िया तवां के बुधाइण तो चया याद करण जेड़ी किल्प अजो के बीमारी जो हल उन में आ। पंजाब जे धरती जेकड़ो अरब खरब पतिया करोड़ भी न करोड़ तन्या हेठ अरब उनके पंजा कारखाना पांजो मिलियो शहरन में संटरन जा संटर। अल्लाह अकबर रब करीम जी कुदरत जी बावर उनके कैंसर लगी साबी खून वारी ब्लड कैंसर। अल्लाह से हर मुसलमान के हर बीमारी को बचाए। हिकड़ी शे याद रखो कदे बे कहे बीमारी ते खुश न थींदा। कदे बे कहे बीमारी ते खुश लोड़े तो ये बीमारी लगी तस ये बीमारी लगी बाबा हुन के शा कने तू पंजो लिखियो लधो आ छा तोके पंजी खबर आ छा त मुसा सुबाने शा थियो चोंदो कर रब इनके भी शिफा दे अल्लाह मुखे भी हिफाजत में रखे। अवल जहान जो खैर घुर त तुझो खैर थींदो ना। अल्लाह सही असां के शल जहान जे खैर घुरन जी तौफीक अता फरमाए आमीन। ब्लड कैंसर काडे वया वार काडे वयो मास अस्पताल में लोड़े लोड़े बेचारो मजबूर थी करे डॉक्टर उनके करोड़ा रुपया खर्च कराया। डॉक्टर चुद यार डी बासा जे डॉक्टरी कानून मुताबिक डी बजेरो हुंदे जेको पंजे बच्चन सा गुजार। असांजा डॉक्टरी किताब डॉक्टरी इलाज चवे तो त जेके बड्डी वनी घर गुजार रख भी काई न रख उए डी बधी रख तो के केड़ी रखियो मोटी आयो घर नाम में दी करे हाने न को दौलत पी बने न को बंगलो न को गाड़ियों शाक भी दौलत शाक बा बंगला सब बिठा पर यार पंजे जान को बेजार बिठो आ। ये भी तो सेहत साना पारे जे मौली साहब ने आयो ओ मौली साहब जी जे मां तकलीफ में आ मां बीमार आ डॉक्टर ने चई छड़ियो आ तुझो कोई भी इलाज कोने बाटे डी पंजे बच्चन में गुजारिया। मौली साहब तवा भी आलम सगो रहो तवा जे सीने में भी अल्लाह जो कुरान पाक आ मेहरबानी कर को दस पतो तडे वो चवे सो घबराए न मां तो के न हकीम जो नुस्खो बुधाया तो मदनी बेठो मन लाड़ खाने वाले मना के भला नवाब शाह वञो अब टाके जे लाए वींदा ना आलम सगोरे चत भला मन टाको लगे हिन जो तो के वजन बुधाया खाईंदे कैसे किए न खाईंदो मुखो पुछो थी पुछा तो करे आलम सगोरो याद चे मुखे खबर तुझे दौलत जे लिया बंगलन जे लिया मुखे खबर पर ये गाल बुधा तुझो गोट काथे आ चे मुंजो गोट फलानी जाते आ चे तुझा अजीज करीब चे मुंजा चाचा भी उते तारन मुंजो पुफियों भी उते तिरन मुंजो मासियों भी उते चे उन जी कंडीशन किया चे वे बेचारा मिस्कीन गरीब हन चे चाचा भी गरीब हन पुफियों भी गरीब मासियों मामा गरीब तो आलम थींदा ना बा बिजंदा त कोनन त मता नाराज से चे हैफ होजे तुझे पैसे ते लानत होजे तुझे पैसे ते बैंकियों भरियूं पन तुझी रत तुझे पोयो बेचारा तकलीफ में ने तू पैसा धमियूं वेठो तू तो चवे त मां चाक थी विंदो पैरों वजन खाओ चे तो सही 10 मां मंजन जलाओ तैयार आ चे 20 साल चवे तो मां गोठ न वयो आ चे 20 साल थिया मां गोठ न वयो आ
चाहने ही कर घट में घट 20 ॾींहं गोठ गुज़ारे आओ। यो तव्हां बि ॾिठो हूंदो गोठन वारा वनी शहर पने में वेहन था, सखर में वेहन था, तो उन्हनि खे पोइते वरी जंगू नज़र ईंदो आहे, कच्चो नज़र ईंदो आहे। हालांकि ॿुधो, गोठ जी मोहब्बत इहो बि ईमान जो हिस्सो अथव। पंहिंजनि सां दुख सुख में शरीक थियणु इहो बि ईमान जो हिस्सो अथव। मां हे ॾिठो आहे, जिन ग़रीबन खे असां सुख में यादि न कंदा आहियूं, उहे ग़रीब दुख में पहिरियों पहुचंदा था। हे जेके वॾा वॾा माण्हू वॾनि वॾनि होटलनि ते दावतूं कंदा आहिनि, वॾनि वॾनि अमीरनि जूं पंहिंजनि ग़रीबनि खे विसाईंदा, उहो वॾो त महीने खां पोइ ताज़ियत ते ईंदई कब्र खोटण पंहिंजो पाचंदई, तॾे ते पंहिंजो पाचंदई, कफन ते पंहिंजो पाचंदई, अदरक खणी पंहिंजो पाचंदी। तूं भॼेस पर ग़रीब तुंहिंजो पीछो न छॾियो। ज़हन हर को चवे तो मां मथे मां मथे मां मथे। सोना मथे भली हुज, पखी केॾो बि मथे हूंदो आहे, कंहिं पखीअ खां पुछा कई एॾो जो मथे हूंदो आहे तोखे भउ न थींदो आहे? के नज़र वरी बि हेठि हूंदी आहे, भले मथे हुजां नज़र हेठि हूंदी आहे, मूंखे किरण जो ख़तरो न हूंदो। तूं केॾी बोॾा मकर पर ॾिस हेठि पंहिंजे पेरनि में ॾिस त कल्ह छा हुए, कंहिंजे करे तूं छा थियो। आलम सगोरो तो चवेसि हिकिड़ो कमु कर, 20 ॾींहं पंहिंजे गोठ में गुज़ारे आ। 20 ॾींहं जे गुज़ारण खां बाद में खाली हथे न वञ जाए, पैसा भी खई वञा। जंहिं चाचे के नलको कोन हुजे उनखे नलको हणाए ॾे, कंहिं मामे के जेकॾहिं भित ॿारी कोन्हे त उनखे दीवार कढाए ॾे, कंहिंखे नियाणीअ जो थाण जी ताक़त न आहे त ॾाढ वठी ॾेसि, कंहिंखे दवा जे लाइ पैसा कोन उनखे दवा जे लाइ पैसा ॾे। 20 ॾींहं गुज़ारे आ, पंहिंजे ॻोठ वारनि समूरनि ग़रीबनि सां मदद करे आ, इहो वज़न खाई आ, पोइ हवाल अची ॾिजाए त ॿियो वज़न ॾसींदो मां। अवल इहो वज़न थी 20 ॾींहंनि जो, डॉक्टर ॾसींदो आहे न वज़न। अवल हे खाई आहे, ये टिकी सुबुह मंझंदि शाम, ते मां 20 ॾींहंनि जो हिकिड़ो ई वज़न ॾसियां थो, खाई आहे। हे जीअं जो पतो चाचा चिंबड़ी वियसि भाकुरनि में, चे अधो त एॾा ॾींहं न लाए, हां तूं काॾे हलियो वए? भाउ खे त सट थींदी। जीअं जो वयो इन सां चाचा पंहिंजा भाकुरनि में चिंबड़ी विया। चाचा हेॾो पा चुमी ॾियसि, पेशानीअ ते चुमी पिया ॾियसि, रोई चवनि पिया अधो हुजे हां ते एॾो वक़्तु न लॻाया, अधो हुजे हां ते एॾा साल न लॻाया, छो तूं एॾा साल परे थी वए? असां बि त तुंहिंजा चाचा हुयासीं, तुंहिंजी सिक लॻंदी हुई, उते बि ईंदा हुआसीं त को न पियो मिले। ओॾे अचूं त बंगले जा दर बंदि, तुझा हेठियां मोटाए पा छॾनि, तुझा मोटाए पा छॾनि, पर रूह त न पो रहे न काॾे वञे। असांजो रूह सटा बुॾे, हॾो असांजो, रतो असांजो, खून असांजो, जिगर असांजो, मोटी पा अचूं वरी वञूं पा त मन अॼु मोड़। पुफियूं वेचारे के चिंबड़ी पयूं भाकुरनि में, असांजे अधे जी निशानी अची वियो, असांजे भाउ जी निशानी अची वियो। पुफियूं जुदा रोअनि पयूं, मासियूं वेचारे के जुदा चिंबड़ी वयूं, मामा चिंबड़ी विया, छा थियो थी? पैसो कहिड़े कम जो असांखे मुंहुं ॾेखारण खां बि वए। अधु बीमारी त भाकुरनि में हमरा के छॾे वई। पंहिंजनि जो भाकुर विधसि, चुमियूं ॾिनसि। शहर में त को कंहिंखे हथ ॾियण जे लाइ तयारु न, को कंहिंखे सलाम करण जे लाइ तयारु न। चाचो हो त सीने सां मिलायसि, मासी हुई त सीने सां मिलायसि, पुफी हुई त सीने सां मिलायसि, मामो हो त सीने सां मिलायसि। सीनो सीने सां मिलाए जॾहिं चुमी पाजनि त चए पोइ ईअं बि बीमारी वञे ॼण त मूंखे लॻल ई न। 20 ॾींहं मां ॻोठ गुज़ारा, कंहिंखे नलको हलाए ॾिनमि, कंहिंखे दवा जा पैसा ॾिनमि, कंहिंखे नियाणीअ जे ॾाज जे लाइ मां रक़म ॾिनी। 20 ॾींहं पंहिंजे ॻोठ जे समूरनि ग़रीबनि जी मदद कयमि। जॾहिं वयो हुअमि गाॾीअ ते खणाए वयो हुअमि, 20 ॾींहं उते रहियुमि त ॻोठ में पाण घुमंदो पियो वठां। 20 ॾींहं जो रहियुमि पंहिंजनि में त उते पाण चए पो
एतरो मुझे लिंगन में सत्तो अची वो, लिंगन में रत्तो अची वही, लिंगन में ताकत अची वही, जो मां चवा पो त शहर ते मां पंध पेरन ते करे पाण पहुचा। हाँ पंध करे 20 ॾींहं जे गुज़ारण खां बाद में जियां जो आलम सगोरे सां अची मिलियो। आलम सगोरे हिन जे चेहरे में खून ॾिसी करे, हिन जे जिस्म में ताकत ॾिसी करे पुछे थो, जे ख़बर चवे तो तुझे साम्हूं आ। ख़बर आहे कहिड़ी तो पुछे, तुझे साम्हूं आ। अल्लाह जा बना पो मूंखे अॻे में न पो ॿुधाए, चे तूं बि त जॾहिं नाउमेद थी आए न, तूं बि त जॾहिं नाउमेद थी आए पो पते न। चे अल्हम्दुलिल्लाह हूं कंहिं खाधे ते दिलि न पई चवे, हाणे अहिड़ो को खाधो न आहियां जेको छॾियां न, जेको खाधो आहे बिस्मिल्लाह न विड़े थो न तकलीफ़ थो ॾे। अॻ में केसर जे करे जेको खाधो खावां पोइ ते जेको खाधो हाणे हीअं कर। हाणे इहो वज़न खाधई, इन वज़न जी टेस्ट कराया। साॻे लेबोरेटरीअ ॾे वञ, पुराणियूं बि टेस्टियूं खणी वञ, नयूं बि टेस्टियूं नई बि टेस्ट कराया। जियां जो लेबोरेटरी वारनि वटि पातो, हिन खे ॾिसी करे लेबोरेटरी वारा हैरत में पइजी विया। फलाणो आहे? चे हा। चे शादीअत में? चे दवाया ॾिसी करे चे मुंहिंजी नई टेस्ट कयो। जियां जो नई टेस्ट कयोसि, चे हिन में त तुझी कैंसर निल लगी पई आ, तोखे त कैंसर आहे ही न। अगलियूं टेस्टियूं ॿुधाए थी त तूं ॾींहं ॿ हुए, पोइ टेस्ट ॿुधाए थी त तोखे का शइ कोन्हे का। आलम सगोरे वटि आयो, चे नई टेस्ट करायो आहे, चे वञ ओ उन्हनि डॉक्टरनि सगोरनि वटि जिन खां इलाज पोइ कराए। उहे ॾिसी करे हैरत में पइजी विया। उहे ॾिसी करे हैरत में पइजी विया त माण्हू साॻो आहे, केस साॻो आहे, पर सूरत हाल तब्दील थियल आहे। चवण लॻसि कंहिंखो दवा वरितई, असां बि उनखे इहो डॉक्टर ॿुधायूं, चए यार हकीम असली हो आहे, वज़न हिन हकीम में लिखियल। असली हकीम आहे रब करीम, वज़न क़ुरान पाक वारो खाधो। पंहिंजनि ग़रीबनि मिसकीननि जी मदद के में आलम सगोरे चयो, ओ बे पहचन जी वञी करे मदद के में तावन के में पो जिन ग़रीबनि मूंखे भाकुर पाए पंहिंजनि जेके दुआऊं ॾिनियूं न, बीमारी छॾाई थी मूंखे ग़रीबनि जे दुआऊं। मुझा सोना साईं, जेकॾहिं तूं फाथल आहे बीमारनि में मुसीबतनि में, पोइ ये आज़ाद थींदे मिसकीननि जे दुआउनि सां, ग़रीबनि जे दुआउनि सां। बचजांइ बददुआनि खां, बचजांइ बददुआनि खां। इहो अव्हां खे वज़न ॾसी थो वञा, जेकॾहिं पंहिंजनि ग़रीबनि मिसकीननि बेवार यतीमनि चाचनि मामनि पंहिंजनि सां भला हलंदव त इंशाअल्लाह उन्हनि जे दुआउनि जे करे अल्लाह तव्हांखे मुसीबतुनि खां बचाईंदो। रब साईं मूंखे भी महबूब मुस्तफ़ा साईं जे सीरत सूरत सुन्नत जे मथा अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अवां के भी रब पाक ॿुधायल ॻाल्हियुनि जे मथा अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं असांजे पाड़े जी सूंह, अल्लाह से असांजे पाड़े जी सूंह, असांजे सिंध सूंहार जी सूंह अल्लाह जे इमदादुल्लाह साहब, असां त हिकिड़े घर जा भाती, वो विच ते किलो 2 मीटर फ़र्क़ु आहे। वो असां हर आलम सगोर चवंदो अल्लाह साईं जीअं नड़े हूंदे खां वठी करे हिन महल ते ज़ुबान ते रब तुझी सना, तुझे महबूब जी सना या अल्लाह से हाई साहब के सेहत भी दे, सलामती भी नसीब फरमा। आखिरी घड़ी ते ज़ुबान ते या सना जारी रख जाए। व आखिर दावाना अनिल।